जोही शहर के स्कूलन जो काठी के कोहिस्तान खां बि वधीक बरतर जो ॾेखाव मंज़र ॾिसण लॻो। जोही शहर जो ब्लॉक 1 स्कूल आहे जिते न बिजली न पानी न फर्नीचर न वरी वॉशरूम आहे। 800 खां वधीक ॿार सख़्त गर्मी में क्लासरूम खां ॿाहिरि तालीम हासिल करे रहिया आहिनि, मगर अफ़सोस जो सिंध सरकार पारां कंहिं बि क़िस्म जो एक्शन न वरितो वियो आहे। जोही जी सुॼाण धुरियुनि पारां एजुकेशन मिनिस्टर सरदार शाह खां नोटिस वठण जो मुतालबो कयो ऐं चयो त स्कूल में हर बुनियादी सहूलियतूं फ़राहम करे ॿारनि खे तालीम ॾियारी वञे। तव्हां सीनियर उस्ताद आहियो, तव्हां ॿुधायो त जेको आहे हिन स्कूल में 400 खां वधीक ॿार पढ़नि था। बाक़ी साईं 800 ॿार पढ़नि। 800 ॿार साईं चए थो त 800 ॿार पढ़नि था। 800 ॿारनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे। न पीअण जो पाणी आहे, न वॉशरूम आहे, बिजली जी तव्हां इहा पाण सूरत हाल ॿुधाई आहे जिते 8 दफ़ा चोरी थी वई आहे। पखा बाक़ी साईं 35 पखा हुया, बाक़ी वञी 6 पखा बचा आहिनि, उहे खाउक मां असां लाहे रखिया आहिनि। जेको कंहिं कमरे खे तालो हणूं था उहो तालो बि टोड़े था वञनि, उनजी फिटिंग तव्हांजी हालत ॾिसो या कई अथनि। हालत इहा आहे जो हाणे आख़िरी धकी हो पियो अथनि त स्कूल जे गेट ते अची काकुस करे वियो। हीअ हालत आहे, हीअ स्कूल सां तालीम सां हिननि जो रवियो आहे ऐं चोरी था कनि। चोर सभु पटे विया आहिनि, पखा तका सभु लाहे विया आहिनि। मजबूरी आहे, विरांडे में वेठा आहियूं, अंदरि ॿार कोन था वेही सघनि, उनजे करे असां ॿाहिरि था रहियूं। चोर हिकु ॿिए ॾींहुं 3 ॾींहं चोरी आहे ई आहे। टोटल पखा जेके हुया हाणे बिल्कुलु फिटिंग बि बटिजी वई आहे, पखा बि चोरी थिया आहिनि। कुझु चोरी आहे, कुझु ज़ोरी बि आहे। ज़ोरी जो मतिलबु तव्हां निमाईंदा सम्झी ईंदो, मां वाज़े नथो कढी सघां। बाक़ी ॻाल्हि ईअं आहे त न SMC जो को किरदारु आहे। SMC त जीअं अचे थी गुम आहे, सिर्फ़ु रिकॉर्ड में बाक़ी उन मां का बि अखियूं असां शइ नथा ॾिसूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची